लगे तो सेल लगल है। ॾिसूं भाऊ, सेल लगाई तो छा? अरे अचो अचो अचो, रोशनी ट्रेंड्स जी एनुअल सेल में तव्हांजो स्वागत आहे। वाह वाह, ये तो एकदम डिज़ाइनर रेंज, हिक खां हिकु पीस तव्हांखे क्लासिक मिलंदो। इहो त ॾिसण में ई तो अचे भाऊ, हिक खां हिकु पीस आहिनि हिन में बढ़िया, तव्हां हिन मां कोई बि चूज़ कयो, बिंदास खणी हे वञो। कलर तमामु कलर सुठो आहे। क्वालिटी, तंहिंखां पोइ तव्हांजो कपिड़ो अहिड़ो मस्तु थधो बर्फ़ जहिड़ो। हे साइज ईंदी मूंखे? बिल्कुलु ईंदी तव्हांखे। हे घणे आ? जस्ट 999। पर हिकु ॻाल्हि ॿुधायो, तव्हां हेॾी ये सेल रखी अथव त इन में कुझु ईअं इन पीसनि जीअं 3-4 वठूं था त कुझु ईअं डिस्काउंट आहे भाऊ? अरे मैडम, तव्हांखे 2000 वारियूं तव्हांखे 1000 में था ॾियूं पिया। हे सभु 1000-1200 वारियूं तव्हांखे 500 में था ॾियूं पिया। अञा घणो डिस्काउंट ॾियूं तव्हांखे? ग़रीबनि जो बि त सोचो कुझु। अरे छाजा ग़रीब भाऊ, छाजा ग़रीब, सिंधी कॾहिं ग़रीब हूंदा आहिनि छा? सिंधी सदाई शाहूकार हूंदा आहिनि, ग़रीब त न चओ तव्हां भाऊ सिंधी पाण खे। अहिड़ी काई ॻाल्हि कोन्हे का, तव्हां सिलेक्ट कयो तव्हांखे घणा पीस खपनि। ॾिसो, अगरि मां 3-4 पीस खणा थी त कुझु त डिस्काउंट ॾियो न। ये माल में केॾी सेल लॻल आहे, बाय 2 गेट 1 फ्री, बाय 3 गेट 2 फ्री, ईअं त ऑफर लॻा पिया आहिनि। पोइ हुते जॾहिं हेॾी बढ़िया सेल लॻी पई आहे त पोइ तव्हां वटि कोई छो अचे? कुझु त हीअं स्पेशल डिस्काउंट तव्हांखे ॾियणो खपे न भाऊ। ॾिसो, मां ऑफर तव्हांखे ॾियां थो, पर सिर्फ़ु तव्हांजे लाइ अथव, कंहिंखे ॿुधाइजो कोन, मां कंहिंखे न ॾींदो आहियां ऑफर इहो। अरे हिन दुकान खां ॿाहिरि वेंदी न ॻाल्हि, बसि हिते मुंहिंजे अंदरि। तव्हां उन जी चिंता बिल्कुलु न कयो। त तव्हांजे लाइ सिर्फ़ु इहो ऑफर अथव, जेकॾहिं तव्हां 4000 जी परचेसिंग कयो था पिया त तव्हांखे मां 200 वारे मां तव्हांखे टॉप जेको तव्हां हथ में खयो, जेको तव्हांखे वणियो, उहो मां तव्हांखे ॾेई छॾींदोमांव। वाह, अॼु त मज़ो अची वेंदो। केॾी सुठी आहे, कॾहिं सिकड़ी विथ दुपट्टा, पूरी ड्रेस 1000 में, ये भी सुठी आहे। भाऊ सुम पियो छा? थियो मुंहिंजो उथो उथो, बिल ठाहियो। जल्दी वञा थेलीअ में। हा, हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो, तव्हांजा हे थियव। हे ॾिसो, हे ॾिसो, हे 1000 वारी, हा हा, हीअ बि 1000 वारी, बरोबर, हीअ बि 1000 वारी। हा, ये घणा थिया? 3000। ठीकु आहे। ऐं हीअ मुंहिंजी आहे 500 वारी, 3.5। ऐं हे अथव 150 वारा 2, ठीकु आहे, 3800, हा न। हा, ऐं हीअ 200 वारो, ठीकु आहे, थी विया 4000। हा बरोबर, ठाहियो बिल। बरोबर। 4000 ते तव्हां हिकिड़ो फ्री ॾियण लाइ चयो हुयो, हा हा ऐं बिल्कुलु। उहो हीअ मूंखे टॉप वणियो हुयो, हा न। हा हा, तव्हां चयो न, मां इहो खणंदुमि। त इहो खणा न फ्री? हा हा बिल्कुलु। तव्हां ठीकु आहे, मां त तव्हांखे बाक़ी थियव तव्हांजा 3800, हा न भैया? हा हा बराबर, 3800। हा हा, 3.5। हा, ऐं हे वठो 300 ॿिया, हे तव्हांजा 3800, हा न भैया? 300 ॿिया। ठीक आहे, 3800। हा भैया मां हलां थी। थैंक यू ॾाढो सुठो स्टॉक ॾिनो तव्हां। थैंक यू। हाँ भैया, 3800 ॾेई वई। ऑफर घणो थियो? 4000 ते न, 4000 ते 200 फ्री, माना घणो थियो? 400 प्लस 32। अरे 4000 त पूरा वठना न मूंखे। सिंधी मायूं बि न। ओह नो, 200 रुपए जो फ्री में खणी वई ईअं ई। फ्री में चयोमांसि त 4000 त ॾेई वञे न घटि में घटि। अहिड़ियूं मायूं केरु पुॼंदो हिन मायुनि सां, केरु पुॼंदो? हेॾो टाइम खणी, कलाकनि जा कलाक कपिड़ा थी ॾिसनि, कपिड़ा ॾिसी ॾिसी ॾेई थी वञनि 200 रुपया घटि। अरे भॻवान, केरु पुॼंदो हिननि मायुनि सां भाई। साथियों, उम्मीद आहे तव्हांखे इहो वीडियो पसंदि आयो हूंदो। जी हाँ, अहिड़ा ई खिल, मस्ती ऐं ठहाका ॾिसण जे लाइ तव्हां ॾिसी सघंदा आहियो असांजो शो, जंहिंजो नालो आहे खिली खून वधाए। जी हाँ, रेडियो सिंधी ऐं होजमालो पेश करे रहिया आहिनि खिली खून वधाए, जेको तव्हां ॾिसी सघंदा आहियो हर विस्पति ते राति जो 9 बजे रेडियो सिंधी जे फेसबुक पेज ते ऐं होजमालो ऐं रेडियो सिंधी जे YouTube चैनल ते बि।